हम पूरे कलकत्ता के, पूरा कलकत्ता हमारा। बोल दो उसे कि मैं उससे बड़ा हूँ ना। उन्हें 15-20 माण्हू अची विया कंहिं दुकान ते विच शहर में हमलो करे आहिनि, पिस्टल ऐं चाकूअ सां विड़ी आहिनि। सोबोदेरो शहर की लतीफ़ कॉलोनी की रहवासी औरत मुसमात अहसन खातून सामटियो पंहिंजी मासूम न्याणी आसमा सां गॾु सोबोदेरो थाणे ते दाहींदे चयो त संदसि मासूम न्याणी खे जवाबदारनि पारां जिनसी ज़्यादती जो निशानो बनाइण जी कोशिश कई वई, जंहिंजे रड़ियुनि ते पाड़े वारनि खेसि बचाए वरितो। हुन वधीक ॿुधायो त शेरू शाहाणी नाले मुबैना ओबाश पारां संदसि न्याणी खे तंग करण जो अमल केतिरे ई अरसे खां जारी आहे। होॾां मासूम न्याणी खे जिनसी ज़्यादती खां बचाईंदड़ इलाइक़े वासियुनि ते हमलो कयो वियो आहे, जंहिं में हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾां पुलिस पारां कंहिं बि क़िस्म जो तहरीक साम्हूं नाहे आयो। जमील पीरज़ादो, काश न्यूज़, सोबोदेरो। हम पूरे कलकत्ता के, पूरा कलकत्ता हमारा। बोल दो उसे कि मैं उससे बड़ा हूँ ना। उन्हें 15-20 माण्हू अची विया कंहिं दुकान ते विच शहर में हमलो करे आहिनि, पिस्टल ऐं चाकूअ सां विड़ी आहिनि।